डिप्टी कमिश्नर शदात कोट सजाद हैदर कादरी NID अक्टूबर 2023 जो इफ्तिताह डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कंबर में 5 सालनि खां घटि उमिरि वारे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ऐं विटामिन A जा कैप्सूल पीआरे इफ्तिताह कयो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर सजाद हुसैन कादरी पोलियो जी टीमुनि खे हिदायत ॾींदे चयो ऐं उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त जीअं को बि 5 सालनि खां घटि उमिरि वारो ॿारु हिन मुहिम में पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण में रहिजी न वञे ऐं ईमानदारी सां पंहिंजे एरिया खे कवर कयो त जीअं हिन मूज़ी मर्ज़ खां बची सघिजे ऐं हुन पोलियो मुहिम में को बि ॿारु पोलियो खां बचाव जा फुड़ा ऐं विटामिन A जा कैप्सूल पीआरण खां रहिजी न वञे। DC कंबर शदात कोट जी अवाम खे अपील कई आहे त असां जूं पोलियो खां बचाव जूं टीमूं 2 अक्टूबर खां 7 अक्टूबर 2023 ताईं अवां जे दर अची ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ऐं विटामिन A जा कैप्सूल पीआरींदियूं। महिरबानी करे असांजे पोलियो जे टीमुनि सां तावन करे पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे हुन मौज़ी मर्ज़ खां सॼी ज़िंदगी जे लाइ पंहिंजे ॿारनि खे बचाईंदा। उन मौके ते DHO कंबर शदात कोट डॉक्टर जुल्फकार तुनियो, MS कंबर डॉक्टर सईद अहमद तुनियो, WHO जो ऑफिसर डॉक्टर नाज़िया आसिफ, पोलियो स्टाफ ऑफिसर डॉक्टर फरीद अहमद लाड़क, डिस्ट्रिक्ट पोलियो फोकल पर्सन डॉक्टर अल्ताफ़ हुसैन बुरड़ो पिणु मौजूद हुआ। उन खां बाद DHO कंबर शदात कोट जुल्फकार तुनियो जी अॻवानी में पोलियो मुहिम जी जागृता लाइ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल खां हथनि में बैनर खणी मेन रोड ताईं वॉक कई।